सियासी समाजी अॻवाननि चयो आहे त नौजवाननि खे बुज़ुर्गनि जी ज़िंदगीअ मां सबक हासिल करे सियासी समाजी मुआशी समेत हर मैदान में हिस्सो वठी कामयाबियूं हासिल करण घुर्जनि। खोखरापार जे इलाइक़े रमज़ान लासी ॻोठ में मुंहिंजी ॻोठाणी समाजी तंज़ीम ऐं कोरंगी प्रेस क्लब तरफ़ां अवामी आवाज़ अख़बार ऐं अवामी आवाज़ टीवीअ जे सहकार सां मंच कचहरी कोठाई वई। उन मौक़े ते क़ौमी गीतनि ते झुमरियूं पिणु हयूं आहिनि। सुगड़नि ऐं फनकारनि उस्ताद हबीब, सैयद सजाद हुसैन शाह ऐं ॿियनि सुरनि जी वर्खा कई। यूसी नाज़िम सिद्दीक़ शाह, दरगाह जानपुर शरीफ जे गादी नशीन सैयद सजाद हुसैन, समाजी अॻवान आबिद शाह, इरफान जामोट ऐं ॿियनि चयो त सिंध जा नौजवान मायूस थियण बदिरां हालतुनि जो मुक़ाबिलो करणु सिखनि। अॻवाननि वधीक चयो त सिंध जे नौजवाननि में टैलेंट आहे। रांदि, सक़ाफ़त समेत ॿियनि सरगर्मियुनि में भरपूर हिस्सो वठनि। खेनि वधि मां वधि टेक्निकल तालीम हासिल करे पंहिंजो नालो ऐं नाणो कमाइणु घुर्जे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk